मोहब्बतन जो माग सोप सीरियल ड्रामो सिंध टीवी जी प्रोडक्शन मोहब्बतन जो माग। दोस्तों मोहब्बतन जो माग जी हवाले से एक वडी खबर अची चुकी है। अज दोस्तों सूमर है यानी अज अंगारे जी रात मोहब्बतन जो माग ड्रामो अचणो है, लेकिन थोड़ी गड़बड़ भी थी है दोस्तों। इन्हीं ते कुछ नज़र तव्हांजी पई आहे या न, लेकिन इन ते असां नज़र कंदासीं दोस्तों। जो सिंध टीवी वारनि मोहब्बतन जो माग पोएं हफ़्ते प्रोमो ॾिनो हुयो यानी टीज़र ॾिनो हुयो ऐं तारीख़ ॾिनी हुई त बाबा हिन 19 तारीख़ यानी सूमर खां पोइ ही ड्रामो हलंदो, लेकिन हाणे उन्हनि पंहिंजे सिंध टीवी यूट्यूब चैनल तां उहो प्रोमो हटाए छॾियो आहे। हिन टाइम तव्हां वञी ॻोल्हे ॾिसो तव्हांखे किथे बि प्रोमो कोन मिलंदो। इन सां कुझु गड़बड़ थी सघे थी दोस्तों। या त ड्रामो वरी पोइना कंदा मोहब्बतन जो माग, या अॼु राति पको हलंदो ऐं टीज़र इन लाइ हटायो वियो आहे मतां अॼु मंझंदि ताईं वरी को ॿियो प्रोमो सुठो ॾेई वरी ड्रामे खे जेको आहे बूस्ट कराइनि। अॼु शाम ख़बर पवंदी दोस्तों। अॼु शाम ताईं जे राति 8 वॻे मोहब्बतन जो माग हली वियो त पको हली वेंदो, पोइ लगातार हलंदो रहंदो। हाणे दोस्तों इन शइ जो इंतज़ारु आहे ऐं तव्हां बि इंतज़ारु कयो, असां बि इंतज़ारु कयूं था। रिपोर्ट असांजी जेका अपडेट त पकी आहे, लेकिन हुननि जेका गड़बड़ कई आहे इन खे हाणे असां छा था करे सघूं। असांखे ॾींदा इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़।